झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। अज जो विषय तमाम ही हर्ष ऐं उल्लास जो है। इन ॾींहं जो इन पर्व जो पाण खे पूरे वर्ष इंतज़ार रहंदो है त इहो कहिड़ो ॾींहुं आहे, इन ॾींहुं कहिड़ो पर्व आहे, इन ॾींहुं पाण छा कंदा आहियूं, इन ॾींहं जी छा विशेषता आहे। त अचो पाण गॾिजी चर्चा करूं। 23 मार्च 2023 में पंहिंजे वरुण देवता, पंहिंजे जंड पीर, पंहिंजे साईं, पंहिंजे झूलेलाल साईं जो, पंहिंजे आराध्य जो जनम ॾींहुं आहे। इहो पाण खे पूरे वर्ष इंतज़ार रहंदो आहे। पंहिंजे झूलेलाल साईं जो जनम ॾींहुं पाण कीअं हर्ष ऐं उल्लास सां मल्हाईंदा आहियूं। जीअं पंहिंजे घर में ॿार जो जनम ॾींहुं हूंदो आहे त पाण कीअं न तैयार थी करे सुठा पकवान घर में ठाहे करे पाण मंदिर में वेंदा आहियूं ऐं मथो टेके ईंदा आहियूं। पर इन ॾींहुं पंहिंजे झूलेलाल साईं जो जनम ॾींहुं आहे। 23 मार्च 23 जो पंहिंजे झूलेलाल साईं जो जनम ॾींहुं आहे। इन ॾींहुं हिकु नओं कार्य करणो आहे। पाण सिंधी भाउरनि खे, सिंधी भेनरुनि खे पंहिंजे घर जे ॿाहिरि 5 ॾीया ॿारना आहिनि। पूरो जगमगाहट सां चईंदा आहिनि न, पूरो पंहिंजो भारत वर्ष जगमगाए कि ही सिंधी आहिनि ऐं पंहिंजे वरुण देवता, पंहिंजे इष्ट लाइ इन्हनि इहे 5 ॾीया घर जे ॿाहिरि ॿारिया आहिनि कि पंहिंजे घर में सुख शांति ऐं वैभव रहे। ऐं भाउर पंहिंजी दुकान जे ॿाहिरि 5 ॾीया ॿारनि कि लक्ष्मी जो वासो सदैव रहे ऐं घर में ख़ुशहाली रहे। त घर जे ॿाहिरि 5 ॾीया ॿारना आहिनि। भेनरुनि खे घर जे ॿाहिरि 5 ॾीया ॿारना आहिनि। त इन ॾींहुं पाण पंहिंजे वरुण देवता खे यादि करे अहिड़ी जगमगाहट सां कपिड़ा पाए करे सुठा पकवान ठाहे करे पाण खे इन्हनि जो जनम ॾींहुं मल्हाइणो आहे। त इहो पाण खे इन खां पहिरीं अॻियां असां कॾहिं बि तव्हांखे न चयो आहे कि फॉर्वड कजो, इहो मैसेज अॻियां कजो। पर इहो सभिनि पाण खे, भाउरनि खे, भेनरुनि खे ख़बर हुजे कि इन ॾींहुं पाण खे 5 ॾीया ज़रूरु ॿारना आहिनि। इहा लॉ सभिनि सिंधियुनि खे अॻियां खां अॻियां वधाइणी आहे। तव्हां हिन मैसेज खे अॻियां फॉर्वड कजो। सभु भेनरूं ऐं सभु भाउर 5 ॾीया घर जे ॿाहिरि ऐं भाउर 5 ॾीया पंहिंजी दुकान जे ॿाहिरि ज़रूरु जलाइनि। 23 मार्च 2023 जो वरुण देवता झूलेलाल साईं जे जनम ॾींहं ते अचो पाण चेटीचंड जो त्योहार हर्ष ऐं उल्लास सां मल्हायूं। तव्हां सभिनि खे झूलेलाल साईं जी लख लख करोड़ करोड़ वाधायूं सिंधी समाचार राजस्थान जी टीम तरफ़ां।